अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ल इंसान व अल्लमहुल बयान वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल इंस वल जान अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना आतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिक वन्हर इन्न शानिअक हुवल अबतर सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नत इल्ला मन अबा क़ील वमन अबा या रसूल अल्लाह क़ाल मन अताअनी दख़लल जन्नह वमन असानी फ़क़द अबा वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अना समरतु दावत अबी इब्राहीम व बिशारतु ईसा व रुया उम्मी वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम इन्नमा बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अख़लाक़ वक़ाल अल्लाहु तआला इशान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी आवाज़ बुलंद मदनी सरकार पे दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मदिन सब जो सुभान मोहम्मद अजा आशिक डाढ़ा जो जोर सा मोहम्मद अजा दीवाना बैयत बुलंद जो मां ॾिसां को कचरू तो कोनायो इस सब को मोहम्मद अजा दीवाना है। अल्लाहुम्मा सल्लि अला इमाम इमामातिना तिलावातिना करामातिना मौजिदातिना रियाजातिना मोहम्मद सबला जुए में सुभान अल्लाह ते टेक साजा डाजा इमरान खान हर शे ते टेक सैया पर सुभान अल्लाह ते टेक सिगा जोर से अल्लाहुम्मा सल्लि अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मदिन बिनासियत वजह वजह मोहम्मदिन करीम मोहम्मदिन रहीम मोहम्मदिन शफीक मोहम्मद सुम्मा शैता सुम्मा अरजा इला समाइल अव्वल वस्सानिया वस्सालिसा वर्राबिआ वल्खामिसा वस्सादिसा वस्साबिआ इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलु अल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह। आज के रसूल बैयत बुलंद करे जाओ बैयत 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 3 कलाक 10 मिनट जो तमाम दुरूद हर जुमले में मुझे मोहम्मद जो नालो है। आज के रसूल अदा जाओ 3 कलाक 10 मिनट जो दुरूद हिकिड़ो हमरा 7 साल खट ते बीमार पियो 70 रातियुनि जो दुरूद दम करे प्यारियो मास महबूब जे दुरूद जे सदके मौला शफा दी मूंखे वारो ई ॾिनो अथऊं देर सां वरी तव्हांखे हिकु हिकु उबासी बि अहिड़ी था ॾियो जहिड़ी दिलि तां ढकड़ी लही। सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना मदीने जा आशिक ॾाढा जो जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मदीने वेंदो घणो करे तो मूंसां गॾु हलंदो पर टिकेट पाण भरींदो। मेमुना चवंदा तोखे बि वठी हलंदासीं दुआ कयो अल्लाह सां सभिनीनि खे मदीने जो मुसाफ़िर बणाए। पुलिस खां थो ॾिजे ऐसे जो पाण तकरीर ॿुधणा लाउड वारा किराए वारे सारे हालत न कबल पठान बता छुआरा छुआरन में टिंडण भी आयोस उनके भी तपन नहीं उन कयो ची छाजी तोर में आयो मां तहां जो रस्तो ॾिठो न मां समझो त हेॾे त इज़राइल बि भुलिजी पहुतो पर हितां जा जोई जी जमायत ॾिठी आहे न अल्लाह अॼु थक ई लाए छॾियो ॾाढा नथा जो सुभान मोहम्मद जो आशिक बैयत बुलंद करे था बैयत बैयत
अज मां 3 कलाक 10 मिनट जो दुरूद हर जुमले में मिठे मोहम्मद जो नालो ॾाढा नथा जो सुभाणे मां चवां थो 12 रबीउल अव्वल जी रात हुजे भलो एको साउंड हुजे जूहे जो चौक हुजे ईशा जी नमाज़ पढ़ी महबूब जो दुरूद शुरू कया सुबह जे बांग ताईं दुरूद हले रब बि राज़ी थे मोहम्मद मदीने में राजा आज के रसूल बैयत बुलंद करे था बैयत मांखे अहिड़ो को जलसो मिले ही नथो दुआ कयो अहिड़ो जलसो हुजे सॼे सिंध जे मौलवियुनि खे दावत हुजे रिलीअ जो इश्तिहार हुजे हिकिड़ो मौलवी न पहुचे रुगो मां पहुचां या हिम्मत आहे फ़कीर वारी दुआ बताए फकीर जो ईद रात हुजे पोइ सभु सयूं चाढ़नि पोइ सभु मरी वञूं पोइ अम्मा ऐं मां सयूं धोए घर भरियूं पोइ अम्मा बि मरी वञे पोइ मां ऐं सयूं ख़बरदार 3 कलाक 10 मिनट जो दुरूद ऐं हर जुमले में मदीने वारे साईं जो नालो असां नमाज़ ही पूरी ना कंदा जेसिताईं मिठे मोहम्मद ते दुरूद न पढ़ंदा आज के रसूल ॾाढा जा ثم صعد ثم عرج إلى السماء الأول والثانية والثالثة والرابعة والخامسة والسادسة والسابعة إلى سدرة المنتهى فيقول الله تعالى تقدم يا رسول الله تقدم يا رسول الله تقدم يا رسول الله शुरू आ तो अरबी में आ जो जोर वरी अंग्रेजी थे बी काम सी काम टी काम वन काम पछाड़ी ना काम मानो मरियो सिंधी खत्म पछतो खत्म उर्दू खत्म अंग्रेजी वडी गाल तक कब्र में बरोज की भी खत्म तो कुरान जी बोली अरबी आ मक्के मदीने जी बोली अरबी आ साहबा जी बोली अरबी आ मुझे मौला अली जी बोली अरबी आ पीरान पीर जी बोली अरबी आ बाबू सुभानी जा मुरीद बैयत बरत करे जाओ मां दिसा को कचड़ू हाय पीरन जो पीरा खुदा जो कसम पीरन जो पीरा पीरन जो पीरा महबूब सुभानी हजरत सैयद अब्दुल कादिर जीलानी आजा जीलानी आजा नौकर पर जन्नत की बोली है अरबिया अथवा जन्नत जो मूडिया सदाई पे जो है में देखा खाई हाने मां सखर तकी गई मुझे जन्नत खपे एगड़ो मना उठी भी जो जन्नत खपे उन जे ज़ाल जो नालो को जन्नत हानी साईं दलम सां गंजो केस मुझे बातो वारी जन्नत दुखी आ अल्लाह जी जन्नत ॾाढी बढ़िया बिचारी तो के चाके जी आलो मां त आयो ही लतीफ जे दरगाह तो आयो सैयद तो के चाके जी आलो ही पर के जो संदन और सिंध आई न जाना हो त अरबी प्या पूछो मन रब्बुक व मन नबियुक व मा दीनुक ये बोली बारो चन पर मुंहिंजी अॻियां तिन शलवाई विंगी न थे बेटाई तो जो चंद्र चोरी हालात जा हे उहे पेत तो पढ़ा जेके महबूब जे मिलाद ते चया थे ॾाढा नथा जो सुभान अल्लाह अरे सुभान लतीफ है सैयद तो जो चंद्र चोरी हालात जा तू सैं सैं करी सिंगार पर पहुंची न पिरीअ खे थोड़ी हीला करी हजार तुझी सब जमार मुझे दिल भर जो दम हिकड़ो बेटाई तो जे चंद्र तुझी जात पाड़िया न पिरीअ सां तू अच्छो मंजरात मुझो मोहम्मद सदाई सोजरो सैयद तो जे चंद्र जमाए सच ये मठी मोर न बाए कावड़ के न त सच्चो जमाए जो त सच थे मुलाई फूक जो पवा क्यों माथे लगो सच्चो थे ना सुन बची अल्लाह सच्चो
रमज़ान में मस्जिद जे तरह थे असां मौलनि जी पुलिस चौकी लॻल हूंदी आहे पुलिस वारा गाॾियूं चेक कंदा आहिनि असां मानियूं चेक कंदा आहियूं चवंदो अथई मच्छी हलो कमरे में चवंदो अथई वाङण रख चवंदो अथई भिंडियूं रख वाङण मेमण खाए मच्छी तूं खा मुलनि खे सच चवी के बेटा ये तो चंद्र चमाए सच जे मच्छी मोर न भाई कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं एॾो सनड़ो जो मुलनि खां बि नथो लभे हिन रमज़ान जी ईद राति असां मुलनि जी करम त कोन ॾिठई 10:30 बजे पहिरीं जो चंड ॻोल्हियो छो त असांजो मुलो जेको चंड ॻोल्हींदो आहे न उनजी उमिरि आहे 59 साल घणा 59 माना पोड़ो पोड़े खां पंहिंजी जुती लभे थी जो पहिरीं जो चंड ॻोल्हींदो बेटा हुजे चंड चवाई सच जे मच्छी मोर न भाई कॾहिं बिरे सनड़ो कॾहिं बिरे डच जे मुंह में बरई मच पर तो में नाहे पेशानी प्रिय ॾाढा नथा चओ बेटा हुजे खणी नेण खुमार मां है मोहम्मद जी मिलाद बेटा जे तो खणी नेण खुमार मां जे तो ओचितो जो महबूबन करीमन पंहिंजो नूरानी अखड़ियूं मुबारक खोलियो त पोइ छा थियो जोइबार ॿुध जा जे तो खणी नेण खुमार मां जा कयाई नाद नज़र सूरज शाखूं झकियूं कयूं को माण्हू कमर चंद्र के पंहिंजे चांडाण ते नाद सिज के पंहिंजे रोशनाईअ ते नाद बेटा तो जे महबूब जो जावा त सिज भी शर्मसार थे चंड भी शर्मसार दादिया ने ताजो सुभान अल्लाह जोर से आज के रसूल बैयत बुलंद करे जाओ बैयत अल्लाह बरकत दे जो के वरी प्रोग्राम के रखियो तो 24 जी रात चंड बीठो आया भजियो रब मोकलियो था जो है वारा था भजन या तू तो भज बेचाई छादो जे खणी नेण खुमार मां जा कयाई नाज़ नज़र सूरज शाखूं झकियूं कयूं को माण्हू कमर तारा कतियूं ताइब थिया देखी ले दिल पर तारा कतियूं ताइब थिया देखी दे दिल पर जे तो झको थियो जोहर जान बजे जमाल से बेटा तो जे जखरे जड़ो जवान दिशा कोन दे अबे है जोए वारा लतीफ जो फैसलो जे तो सजी दुनिया फिरियो आ मोहम्मद जड़ो नबी न ॾिठो जोर सां मता को कचड़ू जे मां जड़ो तो जड़ो तो के बगल अचे त धप्पा केड़ो बगल में कुतो मो हज़ूर के पसीनो अचे त अतर जी खुशबू पई ॾाढा नथा जो यार जोर सां जे तो जखरे जहिड़ो जवान ॾिसां को न ॾे हमें मोहड़ मिड़नी मुरसली है जे तो मेराज वारी रात 1.25 लाख नबी सिफ़ुन में बीठा मुसल्ले ते ॾिठो मोहम्मद बीठो मोहड़ मिड़नी मुरसली सरसो संग शान पर खबर कान खलील जे काजर मुको कुरान जदो ए कुरान सजो मिटे मोहम्मद जो शान है अल्लाह का फकान का कौशल ने ओ अजना यो मयसर खुश मकान यो आगे जो एहसान जो हादी मेडम हेड़ो अल्हम्दुलिल्लाह शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ता तमाम लंबो चौड़ो सफर करे जमामा जुमन साहब जी दावत मेमन बिरादरी जी दावत हितों जे मुखलिस साथिन जी दावत शान मुस्तफा अजमत औलिया अल्लाह कॉन्फ्रेंस जेका काफी टाइम का शुरू आ काफी बुजुर्गन जा बयानात क्या है अल्लाह का दुआ है तो अल्लाह ताला सबनी जी हाजिरी कबूल फरमाए अल्लाह बरकत दे साथिन के जने हेड़ो नूरानी प्रोग्राम शान मुस्तफा यार डाडिया छो न था चो
चौथा असांखे जान मिली मिठे मोहम्मद जे सदके, माल मिलियो मिठे मोहम्मद जे सदके, रमज़ान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके, कुरान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके, ईमान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके। और जो वारा अञा मौलवी नाराज़ न थियनि, मां हिकिड़ो जुमिलो चवां, असांखे रब मिलियो आहे मोहम्मद जे सदके मिलियो। बिचाई तो जे बिना हुब्बा हबीब जे बंदगी बेकार। या बेटा ये कटड़न के मिसकाल हया के तो मोहम्मद की मोहब्बत का सबा न नमाजा न रोजा न हज्जा न ज़काता न खैरियाता, जन्नत मोहम्मद के कदमन में। दादा छेना दाजो जोर सा बिचाई तो जे बिना हुब्बा हबीब जे बंदगी बेकार। या करी खैरियातों या करी हज हजार, ते मां बेइश्क ही बेजार जंजो इश्क नाहे अरबिया से। पढ़ियो पढ़ी जा सबक ने सूर जो मीम रख जा मन में, मीमा खां मुराद मिठो मोहम्मद। मोहम्मद जी माना सिज तारीफ करे, चंद तारीफ करे, सितारा तारीफ करे, फर्श तारीफ करे। मोहम्मद उनके जेबो आहे जंहिंजे अर्श वारो रब पाण पियो तारीफ। एडी शान वारो, एडी अज़मत खुदा जो कसम। हुजूर फरमा मां पंहिंजी उम्मत छॾाईंदुसि। या रसूल अल्लाह केतिरी उम्मत छॾाईंदो? अधु जो हिस्सो। हदीस तो पढ़ा, पाण फरमायो अला तरज़ा वाहिदुम मिन उम्मती फिन्नार, मुंहिंजो हिकिड़ो उम्मती जहन्नम में महाराज न थींदुसि, सॼी उम्मत छॾाए जन्नत में वठी मोहम्मद पोड़ा। न घबरायो जो मारो पाण मुर्श जे कुल्हे ते आया। ये सरदारी जो मानू आ, ये बिलावल जो मानू आ, ये अदी फरियाल जो मानू आ, ये शिराज जो मानू आ, ये हाजी अली असल जो मानू आ। असा मोहम्मद जा मानू आयो। दादा छोना दाजो सुभान अल्लाह। असा जा टांटा न कर मुला त बेलचा न ठोके। असा कलमो यो जो पढ़ियो आ जो हमारे जन्नत जी चा। वो जो है मारा पान तो चंदा यो वछ को जंदी आ। असा कलमो ही उन जो पढ़ियो आहे जो हमारे जन्नत जी चाबी। पढ़ो तो सभई ला इलाहा, जोर सां जल्सो गूंजी वठ अल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु। मिठाई छातो चे है ते तो जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई खामद खास खल्के मोहम्मद मुकाई, पर कलमो तह करीम ते चिट्टो चवरायाई। ॾाढा न छाजो सुभान कलमो पढ़ी न जन्नत में प्लाट बुका, शिरक न कर। कोना चवंदा साकरे में प्लाट बुक करायो थन, लख रुपया गेट मान से ॾिनी त 10,000 महीनो ॾींदो है। कलमो पढ़ी न जन्नत में प्लाट बुक आने, नमाज पढ़ी किस्त जमा करा, रोजो रखी किस्त जमा करा, हज करे किस्त जमा करा, उम्र करे किस्त जमा करा, नमाज पढ़ी किस्त जमा करा, फिर जलसो करे किस्त जमा। किस्तियों मुकम्मल अख बूटींदे जन्नत जो बंगलो सामू। बाकी किस्तों छाट कई त पोइ एडवांस में कई छल। नबी सिंह जुम्मे जो वाइस कर जुम्मे कल कबे किया साहबी उठी बिचो चिम्मत साथ या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह क़यामत कदी इंदी? पाण फरमाए तो क़यामत की तैयारी करी कया जैसे मारे नमाजो घड़ी कोनन, हज घणा कोनन, उमरा हिकड़ो अमल आ मुजी तो मोहम्मद जा ॾाढी मोहब्बत आहे। ॾाढी नथा जो यार जोर सां केतरी मोहब्बत अब्बे का वधीक, अम्मा का वधीक, मिल्कत का वधीक, घर का वधीक, जान का वधीक मोहम्मद माखे प्यार आहे। असां त ज़ाल जे अॻियां अचार फिटा कयूं बीठाऊं। नबी तो जे दाढ़ी रखो, ज़ाल ते जे दाढ़ी रखी त बुआरा ठोकी दी माई।
ॾिसूं त मुसलमान कहिड़े पासे थो वञे। आशिक़ रसूल चवंदो जान मञी हाणे कोन थी पेशावर में गाजी ख़ालिद नौजवान 14 सालनि जो कादियानी गुस्ताखी कई पुलिस वारे खां गन खसे जज कुर्सी छॾे भॼी वियो बैयत बुलंद करे गाजी के सलाम करो बैयत 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 नौजवान 14 सालनि जो असांजे 14 सालनि जा चोरा पपीजीअ खे लॻा पिया पपीजी पपी आहे तुंहिंजी आहे न 5 ॾींहं टिकटॉक बंद थियो छोरनि जा राम भट्ट टिकटॉक बंद थियो अपने त कोने गुज़ारे वियो छोकिरियूं पियूं रहनि हई मां काॾे वञा मां किथे मातम कयां मां कहिड़ी भित सां टकर हणां चोए वारो मां कहिड़े बिजलीअ जे थंबे ते चढ़ां मुमताज़ सोचे जहिड़े ते वणई चढ़ लाइट आहे ई कान हेॾो ज़ुल्म गाजी ख़ालिद खे छा चयो फांसी चढ़ी वेंदे सूलीअ ते लटकी वेंदे नौजवान शादी कोन कई थी गाजीअ जो जवाब पुछा चूहे वारा है चेतो हिते हिकिड़ी जान आहे 70 हुजनि मोहम्मद जी इज़त खे क़ुर्बान करे तकबीर गुलाम या रसूल गुलाम या रसूल साहबी हुजूर साईं खे पाणी भरे गज़ो जे नबी से गज़ो कयो ॾाढा ख़ुशि थिया पाण फरमाए अॼु जेका चवे मां मोहम्मद तुंहिंजे लाइ दुआ कयां जेका चए या रसूल अल्लाह मुराफियतुक फिल जन्नह मूंखे ॿियो कुझु न खपे दुआ कर त जन्नत में तूं मोहम्मद जो पाड़ो नसीब आज के ये थी खुदा जो कसम जोए वारनि खे मां इहो पैकेज ॾियां जेका चओ दुआ कयां छा चओ हां दुआ कर त ट्रैक्टर बि पंहिंजो वठो थ्रेशर बि पंहिंजो हुजे साकरे में प्लाटड़ो बि पंहिंजो वठो मरण त असांखे यादि ई कोन्हे न को मरणो आहे ख़ुदा ते बि हलणो आहे मूंखे चऊं साईं इमरान खान जो पेट कॾहिं भरबो मुंहिंजो कोन भरबुसि चऊं छो मुंहिंजो पोयां फाटल आहे छा त निभाॻाए महांगाई कई आहे नओं पाकिस्तान नओं करे पुराणे जा बि टायर कढी छॾियो वरी चए तो किरोना थी अचे किरोना महरम में मोकल ते वई बस कर खदड़ा किरोना न अचे खणी किरोना जी मां अचे पर मोहम्मद जे सुन्नत जा जलसा थींदा आज के रसूल बैत बुलंद करे जाओ लॉकडाउन का पहिरियों ईसाई जो पिछा कई स्कूल जे विजिट थे लॉकडाउन असांजे इहा मुसीबत तव्हांखे बि लॻी मूंखां पुलिस वारे पुछो लॉकडाउन चाहे मुंहिंजो अॻियों बि बंद त पोइ लॉकडाउन चूकियो था बनायो असांखे किरोना का न जो या माइया मर्द थोड़ो किरोना या कतरीना की वॾी भेण किरोना अॻे चवंदा लेस हाणे चवंदा किरोना मां 5 रमज़ान ते तकी रखे जाम दाता वॾी दरगाह नवाब शाह जॾहिं साईं मुराद अली साहब आऊं पियो ॿधे न निकिरो मरी वेंदो न निकिरो मरी वेंदो तॾहिं मूं तकी रखे मुंहिंजो जेतिरा मरंदा ओतिरा कढंदासीं
पंज पोरा मरंदा पंजाब छोरा कदम जेके घर में आंदा थ्रेशर कोन हलाईंदा खबरदार भिक्षा में हिकिड़ो ईसाई आयो स्कूल जे विजिट ते लॉकडाउन में जेके स्कूली छोकरनि खे टिप ॾियारिया आहिनि न मास्तरनि ख़ुदा पनाह 5 वारा 6 में 6 वारा 7 में 7 वारा जे छो पान न पढ़ियो इहो मास्टर जो त चऊं अंगूठो पढ़ाईंदो पाण ई न पढ़ियो आहे उन ॾींहुं छोकिरा पिया पंधि स्कूल वञनि मम्मा जो हाणे नंढड़ा आहिनि खयूं वञा शहर में पहुतासीं त बोर्ड लॻो पियो जानवरनि जी अस्पताल छोकिरा पिया पढ़नि चांवरनि जी अस्पताल पिणे खे पटका ॿधाई न पढ़ी भिक्षा में स्कूल जे विजिट ते होटल में वेठा मुंहिंजो नबी सिंह जो कलमो पढ़ चेना मुंहिंजो पढ़ पातरण खां बची ने चेना मुंहिंजो भला नबी सिंह जो नालो छा आहे कि मोहम्मद मुंहिंजे वरी ॿुधा कि मोहम्मद मुंहिंजे वरी टियों दफ़ो जो नबी सिंह जो नालो वतई अखियुनि मां ॻोढ़ा वही विया रोई पियो टिशू कढी ॻोढ़ा उगी मुंहिंजो मञेसि बि नथो रोई छो थो हे झोले महाराज ईसाईअ जो जवाबु क्रिश्चन जो जवाबु कि मौलाना तव्हांजी नबीअ जो नालो अहिड़ो आहे जो सजन वठनि तबी चप चुमियूं ॼण जे दुश्मन वठनि तबी चप चुम केॾा सोना नाम मोहम्मद मेरी दिल दी तार हिलावे ॾुही चप चुम दे जॾहिं नाम मोहम्मद या रसूल अल्लाह मुझे दिल से थी जन्नत में तहां सां गठे पाण फरमायो ब कम कर केड़ा आनी अला कसरत सुजूद नमाज घणी पढ़ंदो कर सजदा जगारींदो कर मस्जिद सां प्यार कंदो कर मां मोहम्मद जन्नत जे गेट ते तुंहिंजे इस्तक़बाल में बीठो मस्जिद 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 तॾहिं त मुंहिंजे मौला अलीअ खां पुछो अली मस्जिद में मज़ो आहे या जन्नत में अलीअ जो जवाबु पोइ ॾींदुसि पहिरियों ॾाॾियां चओ अली अली आहे चओ अली अली आहे चओ अली अली आहे चओ अली अली आहे मौला अलीअ जा मुरीद ॿई हथ बुलंद करे चओ मां ॾिसां को कटड़ू त कोन्हे असां हैदर जा हुबदार आहियूं कंदा आले नबीअ सां प्यार अल्लाह असां खां नफ़रत न कर भली आ हेॾे बि हैदर अली अली आ भला असांजे तूं बि अली आ हेॾे बि हैदर अली अली अजा पीरान पीर जो नौकर महबूब सुभानी बादशाह पीर अरे दरिया जो कप ते जिक्र पियो करे ला 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 ॾिठे त विचूं आहे लोड़ंदो थो वञे आहे त विचूं आहे त ज़र आहे त हरा कढांसि ॿाहिरि माना यार राज़ी थिए विचूं ते बि रहम आहे पिटाई आहे ऐं असां माण्हुनि जो पाणी बंदि करी वेठो पाणी न ॾींदो माल पाणी तुंहिंजे पीउ जो कंहिंजे कम जो कंहिंसां चङाई थियो विचारी छा थो चए वण था मेवो कनि पर पाण न खाइनि पंहिंजो अंब जो अंब कंदो आहे पाण खाईंदो आहे या जुए वारा खाईंदा आहियो लतीफ़ा जे तो वण था मेवो कनि पर पाण न खाइनि पंहिंजो ठिकर भितर छापड़ो ऐं धूणा बि दार सां पर फिरियो फिरियो फर कनि पिया नियत मुताबिक़ पांच कंहिंजे कम जो कंहिंसां चङाई कयो हे बीठल ट्रैक्टर जे टायरनि मां हवाए कढी छॾ भले ड्राइवर परेशान कंहिंजे कम जो विचों खे हथ ॾेई पीरान पीर मथे कयो रहमत विचों ज़हर जी उल्टी कई साईं जो हथ जो हेलियो त साईं वरी खाइसि वरी साईं वरी फ़क़ीरनि जो किबला
ज़हर जो उल्टियों तो करे तव्हां ॿाहिरि था कढियो। साईं जो जवाब हुजा मुंहिंजे मुर्शिद पीरा साईं जो पुट बुरे खे बुराईअ में मज़ो थो अचे, चङे खे चङाईअ में मज़ो थो अचे। कुरान जा तो जे कुरान तो जे भला तस्तबिल हसना भला सही है। चंगाई बुराई बराबर कोनन। इदफा बिल्लती हसन बुराई के चंगाई सां धोई छॾियो। नबी जा तो जे सिलमन कटा का ओ टोड़े तू छोड़ मिटाई छा तो जे जिनरी सरे न सौ रती मरुस तिनसी ओ झणकन तू झको थी बांध कीची गलपा पाण वञी पर चाल मथा रुठो ये रहची न वञ। मुझे मुर्शिद पीरान पीर बिची नमाज पढ़ी ने तो फकीरा किबला कर्जी थियो ॾाढो घर किरी पियो। संजन फरमा पत्थर खा हिकड़ो दफ़ो कुल अल्लाह पढ़ी न सॼो पत्थर सोनो। ये अल्लाह वाला कटड़ू वली यकूनन वली खत्म थिया पो दुनिया पिणे जे करे पई हले। दुनिया हले ही अल्लाह वाला जे मागे बेल चोड़े त न जो नाथ खबरदार पीरन जो पीरा अरे पीरन जो पीरा महबूब सुभानिया जा मुरीद भैया तबरत करे जाओ मादिसा है पीरन जो पीरा अरे पीरन जो पीरा महबूब सुभानी हजरत सैयद अब्दुल कादिर जिलानी अजा जिलानी जा नौकर केॾो प्रोग्राम कयो थो। बड़े वाह साईं जुमन बड़े वाह साईं मुमताज अली अकबर मां पूरी टीम के मुबारक हो जा कंजा 5 रुपया थाने के कोर्ट में खर्च थियन हिन जा 5 रुपया मोहम्मद जो जिक्र के खर्च मां तो शक्कर मसखर मुखे चऊं उतों भी तो गाड़ी करे अज कंपनी बदला एहन के रब भले दे न कयो शादियुनि में अजाया खर्च अजाया खर्च कंदा शादी थींदी न ॼट पुछंदा जंहिं जूं गाॾियूं आयूं आहिनि कुंवार वठण था वञो या पीढ़ीअ ते पिया वञो। कुंवार हिकिड़ी 150 गाॾियूं कुंवार आहे हिकिड़ी चङो माण्हू मदी हाणो ते डिगीअ में जानी छुट्टी जहिड़े बसरनि जी बोरी कयूं पिया वञो। साहबा पूछो या रसूल अल्लाह भली शादी केड़ी आ सुभान अल्लाह जो तो मदीने वाले जी हदीस पढ़ा जोर जा मोहम्मद जो इश्क भैया तबरत करे जा भैया तो भैया साईं जुमन आए केड़ो थाने ते वियो आज ते जिब्रील जो भाव बिजे तो इन जे के मुलो ए फार कटाई बड़े वाजो द्वारा जो थकल आए छे वो खुदा मां भी एड़ो थकल हो से वरी तारो रोड त जेड़ो पाकिस्तान जे नक्शे में को हलो था जो डिलीवरी जे खर्च हम बचा पाए मल्हारी माई के बदल को मेहरान गाड़ी में वारे पल्लो डाडे न छोरो 13 किलोमीटर खबरदार साथ खलकाइया है अज थक लाए छे तने त मुझे छोकरे मोड़ू तो चो ना रुगो 7 जा नोट छो तो जुए वारन के खबर आते ही मुल्लो फुरियल पहिरी मार मत कोन मुखा फुरती धारे रंग फुरियो मोबाइल फुरे विया पैसा फुरे विया वाच फुरे विया पछाड़ी झल दब चई पर घबरायो ना कल वरी एसपी घुराए माल दिनो गाड़िया न था जो सुभान अल्लाह जोर जा मुल्लन जा पैसा निकाह ऐं जनाज़े जा जलसन जा काडे वींदा असांजा हक औलाद जा पैसा मूंखे जाके मुझे निकाह पढ़ियो मुझो 10,000 ॾियो त पोइ निकाह पढ़ां विच ते ब्रेक ॾेई बीह रहियुसि
सीधा घणा आहिनि मुंहिंजो न था ॾियो त मां निकाह कढां थो छो कढबो वरी कीअं मुंहिंजो जेको पवंदो सो निकिरंदो जो मला निकाह थोड़ो कढी ॾेखार मुझो वशम से वज़ुहा निकिरी वञ मिया निकाह जो क़ुरान खे ॾिस 20,000 था जल्द खबरदार मां जोहे वारनि जे तॾे खे मां लतीफ़ थो चए तॾे ई वञे तिन जे जेके खिली ठीकु आहे ॾाढा नथा जो सुभाणे जोर सां तॾे ई वञे तिन जे जेके खिली ठीकारे पाए भाकुर भाई पियो जो वेझो विहारे नकी तलब ताम जी रुगो पाणी ढुको प्यारे तव्हांखे भतो खारायूं असांखे जेके महिमाननि माल खाराए न मसीद मच्छिया बाबा मुले जो पेट या तेल जो ब्रह्मा न कयो शादियुनि में अजाया ख़र्च अल्लाह 5 रुपया ॾिना अथव जे मेमणनि मीलाद अज़मत मुस्तफ़ा सीरत मुस्तफ़ा अज़मत औलिया अल्लाह तव्हांजो इलाइक़ो त आशिक़ रसूलनि जो मर्कज़ आहे ॾाढा नथा जो सुभाणे आशिक़ रसूल भईयो त बुलंद कयो भईयो त भईयो छा ॾियारीअ ते घुराया कल मां 5 जलसा कया पर हेड़ी ख़ल्क़ मां न ॾिठी ॾाढा जो सुभाणे अल्लाहु अकबर कबीरा अंदाज़ो माने अचो तो या रसूल भली शादी कहिड़ी आहे भली भली ॿुध जा पाण फरमाई इन आज़म निकाह बरका भली शादी उहा अथव जंहिंमें ख़र्च सफ़ा थोरो पुट पाणानो न 5 सै जा बिस्कुट वठी निकाह पढ़ी बिस्कुट विराए काए ट्रैक्टर वञी हणो सिखे खबरदार शादी भली खर्च घट या रसूला भला बुरी शादी कहिड़ी आहे हाय हदीस तो पढ़ा पाण फरमायो शर्रु ताम तामुल वलीमा युदाल अल अगनिया व युतरक अल फुकरा बुरी शादी उहा तवज्जे में रुगो पैसे वारा अचन गरीब हिकु भी न अचे से मुझे शादी में आसिफ साहब भी आयो बिलावल भी आयो हो अदीब फरियाल भी आई ही शीराजी भी आया हो कदी ये चयो थी त अब्दुल रशीद कलमती भी आयो हराम जो कई गरीब जो नालो वठन हुजूर फरमाई शादी में बकम खड़ियो हदीस तो पढ़ा केड़ा आलनु वाला निकाह जा ऐलान कजो पढ़ा ॾियार जो खल्क कढ कजो निकाह तमल पढ़जो जमल खल्क जाम हुजे और असा कार्ड में छा लिखंदाऊं 6 बजे गरजानी 7 बजे मानी 8 बजे महफिल मौसूकी सुबह जो 4 बजे निकाह 4 बजे केर हुंदो 4 अंधा 5 पोड़ा गायन में 5000 मानू निकाह में 2 पोड़ा निकाह तंबल पढ़ो जमल खल्क जाम होजे इते मोला निकाह पढ़ना न मुके एड़ी कावड़ इंदी आ असारा मोला निकाह किया पढ़ना है शायद वकील पूछिया वो भले कम में भी मोटी है हाँ भाई शायद वकील हाने वरी मोलो घोट के कन्न में जा पढ़ो तो वौणन में वनी पढ़ो ना निकाह तमल पढ़ो जमल खल्क जाम होजे वजलू फिल मसाजिद कोशिश करे निकाह मस्जिद में पढ़ो मुझे मौला अली का पूछो अली मस्जिद में मजो आ या जन्नत में मौला अली जा मुरीद दादा जो अली अली चो अली अली चो अली अली सोने अली फरमाए जे अली का तो पूछे तो वो जन्नत का वधिक मस्जिद में मसो आ
छो त जन्नत में वञण सां अली ख़ुशि थींदो आहे, मस्जिद में अचण सां अलीअ जो अल्लाह ख़ुशि थींदो। हाणे मूंखे सखर में किरे हमरा जो करबला ॿुधा, मुंहिंजो करबला मां ॿ सबक वॾा मिलिया। घणा घणा ॾसियांव हिकु सैयदनि सजदो न छॾियो, ॿियो बीबिन पढ़दो न छॾियो। करबला जो पहिरियों सबक अली अस्कर कुर्बान, अली अकबर कुर्बान, भुट कासिम कुर्बान, अब्बास शहबाजो कटिया 72 साथी कुठा पिया जे तो शिमला माखे बच्चा प्यारा नान हुसैन के रब जी नमाज प्या क्या जलवा करबला में दिखा जा हुसैन ने, सजदे में जाके सिर कटा जा हुसैन। जुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुना जा हुसैन। नमाज नमाज अजवरी लाई जेते चवंदा सही नमाज है दाढ़ी पटके ते थोरो या नियत तो सही हो जे, क्या सही हो जे तो जे नियत सही है ना वो तो काहे च छो पाट दिया नियत सही है बस ठीक है। छत्तीस न जेते जो नाश इस्लाम में नमाज जरूरी है, नमाज दस्याम केतरो जरूरी है, दस्याम केतरो कपड़न में कांच जरूरी है। गर्मी ॾाढी है ना, पटको लाए छड़ियो, अञा भी गर्मी है टोपी भी लाओ, अञा भी गर्मी है तो चोलो लाओ, अञा भी गर्मी है तो गंजी भी लाओ, पर केडी भी गर्मी हुजे ब्रेक दे लता थोड़ा नमाज नमाज हुजूर तो फरमाए मन अकामा फकत अकामद्दीन, जे नमाज पढ़ी उन मोहम्मद जो सॼो दीन कायम। हाणे अचो त मीलाद पढ़ंदा, अचो त मीलाद ॿुधाए ज़ोर सां बुलंद आवाज़ सां। तो भी माँ जे पेट में रहो, माँ भी नबी साहब अम्मा थी फरमाए हुजूर मुझे पेट में आया ओगराई जांदा अतर जी खुशबू, पत्थर थी कदम रखा तो पत्थर अटो बन गए, जबलन में बकरियों चारिया पत्थरन मां आवाज बुशरा लगिया आमिना आमिना मुबारक तुझे पेट में अगन जो सरदार पोयन जो सरदार नूरन जो सरदार आमिना यो बच्चो जमई त नालो ही मोहम्मद रख जा। भी माँ जे पेट में रहो, माँ असा माँ जे पेट में लरे हेडे पुस्तूं जड़ो क्रिकेट भी लोग खेल तो में जाओ माँ भी जाओ हुजूर भी जाओ, दिया रात जो फर्क असा पे जमो ना अम्मा अस्पताल दाखिल हुई, बाबू भैया तो मथे के रही अस्पताल जे तरह थे रोए पियो, खुदा करे छोरो खैर असा जमे पाडो न खपाइणो पे तो जाए है ना पिणे के पिनण जड़ो करे पोस, पर मोहम्मद पियो जमे तो नूर जो लाटो पियो अचे। सुभान अल्लाह जो मीलाद पढ़ा जोर सां नचा चओ बुलंद आवाज़ सां। अम्मा जी फरमाए मिठो मोहम्मद जाओ, ऐ है एडो नूर एडो नूर एडो नूर एडो सुभान अल्लाह जो बोल दस्यां। अम्मा जी फरमाए महबूब जाओ ना एडो नूर निकतो, खीमो रोशन मक्को रोशन जबल रोशन पहाड़ रोशन, मां वेठी त मक्के में हम पर शाम जो मारियो मां आमना पंहिंजे अखियुनि सां ॾिसां थी। हुजूर जे जमन सां नूर जी लाइट मिस्र न यमन न शाम मुल्क वही छो इब्राहिम अलैहिस्सलाम जी कब्र उथे आ, हजरत इस्माइल जी कब्र उथे आ, हुजूर जे जमन सां नूर जी लाइट हणी रब हजरत इब्राहिम जे कब्र ते इतला दिनो त सोना इब्राहिम जे मिठे मोहम्मद अला तो रोई काबे में दुआ कई, वो मोहम्मद जे मक्के पाक में पहुंची चुको जावा की बुध जा। अम्मा जी पर मैं हुजूर जावा जमन सां सिर सजदे में असा जमदा न राम बचा सजो गोठ छी मथे ते खड़ा हुजूर जावा जमन सां सिर सजदे में आंगुर जो इशारो मथे जमन सां मकसद मीलाद पे बुधाइन, छड़ी मीलाद न मकसद मीलाद।
हाणे मां गुजारत बगी आहे त असां मुल्हनि खे हलवो छो थो वणे लो हलवे में हदो कोन्हे हलवो आहे नरमी चप ते रखी दम ॿॾे त पोस्ट ऑफिस में ठप जोर ॼमण सां मक़सद मीला ॼमण सां आंगुर जो इशारो मथे छा पियो चए हाणे सजा सिज जा न भाह जा न बुतनि जा न पीरनि फ़कीरनि जा न सजदा उन रब जा कजो जंहिं मां मुहम्मद खे पैदा कयो राजा न ताजो सुभान अल्लाह वली अञा आशिक़ बैयत विरोध करे जाओ बैयत हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह असां पीरनि जा नौकर वलियनि जा नौकर बिटाईअ जा नौकर तॾहिं त लतीफ़ जे दरगाह तां आयो आहियां सुभाणे जुए में फूकिया फिर मुला बिटाई को कोने मनी दे अली को कोने मनी दे वलिया को कोने मनी दे पिणे को मनी दे असां मुलनि जी त मार्केट ई किरियल जड़ हुंदा बस में जाए न था ॾियो वञ बाज़ार में सीटियूं भी होता इलेक्शन में वोट न था दो भी होता मस्जिद में पगार न था दो रखे तो को छोकरो डारी तो को छोकरी न थो दियस अरे तहां जे गोठ जो कुरान जो हाफिज कोन ॾींदा थे मुल्लो आ न खतड़ो त कोन डारीअ जे करे हेॾो ख़राब नबी से फरमायो मेरा जवारी रात मां जन्नत मां टे आवाज बुधा सुभान अल्लाह जो द हदीस पढ़ा हिकड़ो कुरान जो आवाज जन्नत मां कुरान जो आवाज जे जोई वारन लाउट घुराए शामियाना हणी देगियूं लाए आलम घुराए खुदा जो कसम मोहम्मद जो कुरान पढ़ा राजा नथा जो जिन मुजाहिदन जलसो रखियो बैयत बुलंद करे उनके सलाम करो बैयत बस तहां के सलाम आजो अन्या ताई वेठा आयो न त यार थी ना मानू भजंदा मुला देर थकन उतो के घर केड़ी तेरे शर हलाए शमल बीते या बिमोई भला वेठी जन्नत मां टे आवाज केड़ा एकड़ो कुरान जो आवाज जिब्रील केरा या हारिस बिन नौमान जो पुत्रा पड़े फर्श ते तो आवाज अर्श अच्छा बियो जुत्ती जो आवाज ये केरा सोनो बिलाल घूमे फर्श ते आवाज अर्श कने त बेचाई अबू जहल मां भी न मुड़ियो काई मां जेको अबू जहल मां न मुड़ियो यो मुल्लन मां मुड़ंदो अबू जहल के लतीफ बचा जो सुभान अल्लाह जो तो बोल सा जोरा जा मां कुरान जो भी हाफिज आया लतीफ जे रिसाले जो भी हाफिज आया अबू जहल के चाचो लतीफ बिटाई चो जान बकियां जी जडो कई होए बेवेजन वट जे तो नबी से भी मक्के में तू भी मक्के में हुजूर जो घर भी होते तू जो घर भी होते सोनो बिलाल हबशा का आयो सलमान फारस का आयो सोहेब रूम का आयो कलमो पढ़ी जन्नत जा वारिस बनया निभागा तू जो दर में तो के केड़े नाम का दो बिजाई छादो जे जानब कियां जीव जडो जी माना अंदर जडो माना अगो वेजी माना तबीब लफ्ज लफ्ज जो तर्जुमो तो कया मेमून त सिंधी आयो बरोच आयो छा सिंधी आ काश्मीर रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो ना सिंध आहे मेमून नहीं वाणे नहीं या सब ठपड़ा खणो बेटा ही छादो जे अबू जहल के जानब किए जीव जडो कई जी मना अंदर जडो मना अखो वेजी मना तबीब किए जीव जडो कई हुए भी वेजन वट फकी इन मर्ज जी हुई भी उनन वट यार डाडा न था जाओ जेके लतीफ समझ में अचे तो जोर सा वलियन या आशिक़ बैयत विरोध करे चा मदिसा को कटड़ू अल्लाह कटड़ू मुझे जलसे में इंदो ही कोई
आयो तो बेलचे सा नासू लफ्ज़ ॾिस लतीफ़ जा जो है वारा चेतो कीअं जीव जॾो कई हुई बि गई इन वट पक्की इन मर्ज़ जी हुई भी उन वट पर तो में ही का घट न त हू त सालिक हासूरन तो में का घटी हो त रहमत जो दरिया हो मिटाई दो जे दहन वेरन विच में अची वियो इंसान घणा वेरी घणा घणा ॾह बेरी लॻल आहिनि असांखे हाणे गण जा लतीफ़ ॿुधायो चएतो ॾहनि वेरियुनि विच में अची वियो आहे इंसान पहिरियों वेरी नफ़्स वॾो नादान ॿियो वेरी शामिल आहे शैतान टियों वेरी ॿीठो बेहद नाफ़रमान चौथों वेरी दमरा जो समरण हुजे सांस पंजो वेरी तकब्बुर जो ज़ियान करे ईमान छहों वेरी औरत जो सोबत ज़ाल ज़ियान सतों वेरी पेट जो नित नित घुरे पियो नान अठों वेरी उन्या जो पानी ला करे परेशान नौ वेरी निंद्रा ये तहां के जी वतो थई मां त ॿियो दफ़ो भयंदो आयो आहियां तहां वटि तहां सां रत जो ग्रुप मिलाइण नाओ वेरी निंद्रा जंहिंजो गफ़लत में गुज़रान ॾहों वेरी शहवत जंहिं सॼो मुल्क कयो आहे परेशान रात जो 2:30 बजे छोरा वेठा आहिनि रोड ते हलो हलो तो ज़रदारी जी फोन आई ॾहों वेरी शहवत जंहिं सॼो मुल्क कयो परेशान इन्हनि 10 वेरियुनि विच मां जेको खटे जंग जवान तंहिं तां सिर बि कुर्बान 100 दफ़ा सही चयो वरी बेचाई दे खत आयो खत लतीफ़ दे खत में छा लिखियो मारे कुटे मुंह ने वट सां वस कया पर तां सेखारे सो तू मुंहिंजे सवारी सो न कयो बेचाई नफ्स कुत्तो नथो सुधरे तू का टल दस दाने गुजार तो नहीं लाओ ना म्याऊ म्याऊ कर दिए चुल्हे नाल फिर दिए सदी क्यों बजा अल्लाह बेटा ये छाजो खुद जा कि आदो खारो अन्न थोरो गाह दीस आदि इस्तिग़फ़ार जो खास खरखनो हनीस तौबा तल थार थड़ा हकीकत नो तवक्कल तंग भरी इन अल्लाह मा साबिरीन इवा जलान दीस ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जो जब कुछ गाइस वो मोहब्बत के मैदान में थोरो टलाई इन रीत हलाइस तो सिधो थे सैयद चो आज के रसूल अदा जाओ वलियन जा आश कदा जा अल्लाह हाने अचो त मीलाद पढ़ा पो जिक्र कराया महबूब सुभानी वारो एडे दिसो अज मां बाहूं तो बदा हिकड़ो मुजो अर्ज मनो माता जो मेहमान आया दुआ खां सवा न वंजो ए मां बाहूं तो बदा दुआ मजूरिया अज एड़ी दुआ कंदो जो सॼे केटी बंदर मां किरोना ट्रपड़ खणी भजी वेंदी किरोना तो बीमारी काने का वड्डियों बीमारियों पथव घणियों एक माकड़ ॿियो आकड़ माकड़ फसल के लगंदी आहे आकड़ छोरन के लगंदी आहे इन हथ में मोबाइल इन हथ में मोबाइल काटन जा कपड़ा सुञाणे तो मां केर हाँ सुञाणे तो साकरे जो वो धर ते चाहियूं पियंदो तो काटन पा कई बद मुराद अली शाह जो चाचो थी वे नक मां गंद वात मां गंद वने तो बाथरूम में तगारी माल जी कढियो माखे तो सेल्फियों कदी कदी छोरन अधु तो मुखे अंधो करे छॾे सही सेल्फी सही पिड़े सां कॾहिं सेल्फी कढाई उन ॾींहुं मूंखे आशिक़ ज़रदारी घुरायो तव्हांजो MP आहे न चाचो अली हसन उनजो पुटु आशिक़ अल्लाह नवाब शाम रात जो 11 बजे कचहरी था कयूं जलसे जा मां रात जो 400 छोरा गॾु थियासीं सेल्फी थी
तव्हांजे छठे जो एसपी हो ना अॻ में शबीर सेठा पुलिस लाइन में मुझे जलसो कराई माल एडो ॾिनई जो नथो ॿुधायां जबरदस्त हाने अचो तो मिलाद पढ़ा अम्मा जी पर मैं दरवाजो खड़क्यो पुछो अम्मा बच्चो आए हाँ बच्चो आए पी छा कंदो आहे पी वफ़ात करियो दायूं तरत हूं मोटी वियूं काथों निभाग जी नंबर प्लेट नाहे लगंदी लछणन मां समझो सरमाएदारन जा बार पैसे वारन जो यतीमा पी कोने धन्य जा पैसा के बार खयो वञन पियो अम्मा हलीमा अचे पई छा चो हलीमा मको सजो बिहारियो आहे कोई बार कोने हिकड़ो नंढड़ो यतीमा पी कोने मां मिस्कीन आहे ये बार जेतिरो तेल कोने जोए वारा अम्मा हलीमा जो जवाब चेथी दायूं तहां वञो मता रब मुंहिंजो नसीब न यतीम जे कदमन में रखियो आहे राजा नता जो सुभान अल्लाह मोहम्मद जो आश तबैयत बुलंद करो जाओ बैयत अल्लाह जम्मी वेठिया इन कुतन में मातम पियो खैर बस का यहाँ हला वाइद हले या बतले वाइद हले या मां हला मां जा रूसी ट्रैक्टर हिन जलसे लाइ मां एडी मंजिल कई आहे सच्ची ॿुधायां मां सक्कर आहे प्रोग्राम वरी असांजो कजो बि थी पियो पर साईं जुम्म न चयो जिन छॾई भूत छॾई मेमण न छॾई छोटा हणवाड़ा जूहे पहुचो क़यामत की अचे छा जूहे हे जूहो वा दादो वरी जोहियो हे मुर्सो थल हुआ लाला अल्लाह हाय 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 अम्मा हलीमा आई दरवाजो खड़काई अम्मा आमना पर में मुझे अखिन मां गोरा रब जो आमना रो ना यो बच्चो तुंहिंजो थी महबूब मुंहिंजो थी आमना रो ना आंगुर जो इशारो कंदो चंड में टुकड़ा करे ॾींदो मांस पत्थर सलामी कंदस वण सलामी कंदस सैर लाइ दिल चवंदस ना मेरा जवारी रात है